जेकॾहिं ही सभु कुझु ॿुधी बेईमानी जो सबूत आहे त मां हिन जे लाइ जाकर खान कोर्ट में वञी सघां पियो, छो त वॾे साईं खे ही ज़मीन ॾिने पूरा 10 साल थिया आहिनि। 10 साल। पर मां कसम खणी थो चवां पंहिंजे रब पाक जी ज़ात जो त अॼु ताईं हिन फसल मां हिकु दाणो बि मूं ते या मुंहिंजे ख़ानदान ते हराम हूंदो। जाकर खान मां हिन ज़मीन खे कल्ह बि तव्हांजी मिल्कियत में सम्झां या अॼु बि तव्हांजी मिल्कियत में थो सम्झां। ये वॾे साईं जा कुर्बा करम हा जंहिं मूंखे पंहिंजी मोहबत सां नवाज़ियो। ऐं मां उहो कमज़र्फ़ न आहियां जेको वॾे साईं जी मोहबत खे निचोड़े उन मां रत जा ढुक पिया। न कोई बेज़मीर उहे कमिड़ा किरदार ई ॿिया जाकर खान जेके पंहिंजी ज़मीर खे लालच लोभ जे हवाले कनि। पर जाकर खान ही सावल खान आहे, सावल खान जेको वफ़ा जे हिक कतरे ते पंहिंजे जिस्म जे पूरे रत जो नज़रानो ॾियण खां बि कीबाईंदो न आहे कीबाईंदो। तॾहिं त सीनो ठोके चवंदो आहियां त खारे पाणी जा रूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। तुंहिंजो हिन वक्त हिते अचण खतरे का खाली ना है। ऐं तोखे ख़बर आ त जाकर खान भी घर में मौजूद आ। हिते तोखे ॾिसी वठिया त पोइ हाँ हितां खां त खतरो ॿाहिरि आहे। इहो तो वारो भाउ रूंडो हिकिड़ो पेर क़बर में अथसि हिकिड़ो ॿाहिरि। पोइ बि चए थो त मां 100 साल जींदुसि। ख़ुदा जी मार पयसि करे मां फासिजी वियुमि। मूंखे त तुंहिंजे मथां इबरत पई थी त तूं हिन महिल ताईं अदा खे रुॻो पंहिंजे मुठ में नाहे करे सघियो। अफ़सोस आहे। हसीना बेगम ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मस्त उठ खे ऐं छुड़वा घोड़े खे लगाम विझण सवली ॻाल्हि आहे, पर तुंहिंजो इहो खरियल भाउ इहो मूंखां कोन सुधरंदो। मां त इहो ई थी चाहियां कि जाकर खान अचे ऐं अची तव्हांखे ॾिसे। जीअं तव्हां नंढे साईं खे तड़पायो हो न, मां चाहियां थी तव्हां बि ईअं तड़पो। अदी सुणे पानी दे प्यार बाबा आने ने जा पर तो चुप रे चंबटे जी औलाद तोखे केतिरा दफ़ा समझायो तनु त ॿाहिरि जी ॻाल्हि आहे माइन जे साम्हूं घर में न कंदो कर। हिन माणे वातरा दुनिया वाछर खे ख़बर पई थोड़ी बि सुन सपियसि न त सॼे ॻोठ में ढंढोरो पिटी थी करे जी असां सभिनी खे पुछड़ो। अम्मा बाबा तुझी गिला तो वेठो करई। वारे तारा गोल तारा चिमको चिमको सारी रात कजे आहा जी केड़ी बात यारे दिन नहीं यानी बंबोर के बाहे छोकरी बुधाए या ना बुधाए पर मुखे खबर है मुजी गिला तो जला ई है जे मानी जे मथा को हाजमेला थकी खाइंदो होजे। ऐ तो मानी खाई जैसी तारी मुजी गिला न करी न तो खा मानी हजम ही कान थींदी। ये छोरा पर सा सठड़ा बठड़ा क्या तई जेके मुजी हिक में कोन ता बुधन खाली ए छोरा के तू मलाई खाराइंदो वत भली न दंत कढन पर जने तुझे ने किनन करतूतन जी खबर पवंदन न ऐ वई टग्या पिया हूंदा न पो खबर पवंदन। तो सो पेट्रोल जे मथा दिली नहीं छड़ी रे छुरा पेट्रोल किथे माणे तो बाबा एटम बम तेल खुदा न खास्ता फाटी पियो ओ तो बाबा बिल्कुल दुप्पो। तुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त मुंहिंजो भाउ रूंडो तोखे मूंखे फासाइण जी कोशिश थो करे। मां चवां जा न चवां पर तूं पंहिंजे न भाउ जे पिते खां वाक़ुफ़ आहीं।
तो केतिरो शरीफ़ आहे, नेक नमाज़ी, परहेज़गार ऐं ग़रीबनि जो वॾो हॾ ॾोखी आहे। इहो तुंहिंजो भाउ रूंडो हर वक़्तु इहो चवंदो थो अचे त रूंडो उहो नांग आहे जेको पंहिंजा बचा खाई वेंदो। जाबिर, मां उनखे थोरो धड़के त हमान सां कुर्ब सां सम्झाइण जी कोशिश कई आहे, पर अञा बि नथो सम्झे। बस हाणे इहा ॻाल्हि ते थी वई त हिते घुराए उन जी निड़ीअ ते ॾींदीसांस लत। जॾहिं फतकी अधु मुंहुं थींदो न, पोइ हटाईंदीसांस निड़ीअ तां लत। उन खां पोइ मां उनखे तोड़े रवानो कंदसि। पर यादि रख, उनजे शैतानी दिमाग़ खे इस्तेमालु करणु तुंहिंजो कमु आहे। हसीना बेगम, जेतिरो थी सघई इन रूंडे ते ज़ोर रख, मञाइसि त जे हो मुंहिंजे चए आखे में अचे। मूंखे रुगो तूं इहो सम्झाए त जॾहिं अदा तुंहिंजी चए आखे में अची वेंदो त पोइ उन खां पोइ तूं उनजो छा कंदे? टियों ॾींहुं इहो बेवकूफ़ रुगो ॻाल्हियूं बि थो ॿुधे। सांवल ऐं चाकर खान जूं। जे सांवल चाकर खान खे मुतमिन करे वियो न, त पोइ मैडम इहो सम्झाए असांजी मौत पकी आहे। इन करे चवां थो त रूंडो मूं सां मिली वई, असां पोइ ॿई गॾिजी हुन तरफ़ वेंदासीं, वञी चाकर खान जा सांवल जे ख़िलाफ़ कन भरींदासीं। मूंखे इहा पक आहे हसीना बेगम, जो रूंडो मूंसां मिली पियो न त असां पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदासीं। पर तवारो इहो भाउ रूंडो करो जे ज़िद ते रहियो न, त पोइ इहो सम्झजाए सांवल चाकर खान खे असां ॾांहुं मोड़े छॾींदो, पोइ असां केरु बि कोन पचंदो। मां हींअर ई कॉल करे अदा खे पाण वटि घुरायां थी। ऐं अॼु ई हर हाल में उनखे राज़ी करे मां तो वटि रवानो कंदसि। इन खां पोइ इन बाज़ीअ खे कीअं पलटणो आहे, इहो कमु तुंहिंजो आहे। सम्झी वए न? बाबा साईं तव्हांजे लफ़्ज़नि जी तारीफ़ कंदो हुयो, चवंदो हुयो त सांवल उहो माण्हू आहे जेको लफ़्ज़नि सां ई दुश्मन जूं दिलियूं खटे वठंदो हुयो। उनखे हथियार करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? पर यादि रख सांवल, तुंहिंजा ये मिठड़ा बोल मुंहिंजी दिलि खे मेण नथा बणाए सघनि। जेकॾहिं तूं मुंहिंजे कहर खां बचणु चाहीं थो त पोइ तोखे मूंखे सबूत ॾियणा पवंदा, पक्का सबूत, जंहिंमां इहो वाज़े थिए त असांजा ई बाबा साईं जा दुश्मन तव्हां न पर जाबिर आहे। चाकर खान हक़ीक़त ते ॼाणण जे लाइ असांखे वरी उते हलणो पवंदो जिथे असां ॻाल्हियूं छॾियूं हुयूं। सौट चई छॾियो आहे न, असां वटि ॻाल्हि ॿुधण लाइ टाइम ई टाइम आहे। तूं ॻाल्हि कर, असां ॿुधण लाइ तयारु आहियूं। चाकर खान मुंहिंजे अणखुट शक हुअण जे बावजूदि बि साईं वॾे जे हुकुम ते मूंखे रूंडे खां रूंडे जी भेण जो संग घुरणो पियो, ऐं रूंडे खां असां रूंडे जी भेण जो संग पैसनि में तोरे वरितो। तोरे चाकर खान रूंडे जा त ॿई हथ ॼणो कंहिं में हा, पर वॾे साईं जे हुकुम मुताबिक़ मूंखे छोकिरीअ सां मिलणो हो ऐं उन खां तिन जे दिलि जूं ॻाल्हियूं पुछणियूं हुयूं। सो हिकु ॾींहुं मां रूंडे जी मर्ज़ी मुताबिक़ रूंडे जे घर वियुसि। बेवज वठी मूं छोकिरी सां ॻाल्हायो। छा तव्हांखे ख़बर आहे साईं वॾे लाइ तव्हांजो संग घुरियो वियो आहे?
हा अदा मूंखे अदा ॿुधायो आहे। तो पूछा था इन संगले राज़ी हो हा राज़ी आहियां। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे साईं वॾे खां वधीक सुहिणो सिपटो ऐं जवान जाबर तुंहिंजो संग बोरियो आहे उन संग खां इनकारी छो हो? इनकार? हा भाभी ॾाढी देर करे छॾी आहे। अमा किथे आहे बाबा? अदा तूं बाबे खे छॾ उथे त मां घटि अची कयां। अरे हाणे मको न धड़ाइनि लुतर चुप कर। ओ अमा हाणे मां कॾहिं कोन थी कंदो साईं हिन बाब कानू थिए ई नथो। असर हाणे बस कर दई अची के आई वली गोली तारा गोल तारा दी थी के तजमा के पर लगी वजले पूरे शहर जो सैर कया अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। वड़े सा गोल तारा ॾाढो ख़ुशि आहे। छा थियो आहे बाबा तुंहिंजो अॼु उॾे थो तलाटी निकिती अथई छा? बाबा जेकर इहा ॻाल्हि आहे त मुंहिंजी तोखे कुलनि ते खणी सॼे ॻोठ जो सैर त कयूं। हाणे खर बाबा खे वड़े तारा गोल तारा गोल तारा छॾियोसि मुए खे खंबियो पियो आहे त क्या गमी बना बनियोसि। अदा बाबा खे हाणे हेठि लायो। बाबा को इहो त पुछो आखिर कहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर आहे। ओ इहा ॻाल्हि ॿुधाए बाबा। बाबा खुशी की खबर है यहाँ के वो जो इंगर खान वो नूगर खान उन्हें अभी संग करे अति वालन में तो आज कंदी पर उनसा कदो असा जो अब बहुत बला रहती ना बाबा वड़ी तारा कोल तारा बस जुबड़ियूं न केॾो अदा मां लुंगर खान सां शादी वादी कोन कंदसि भाई रिश्ता थियो। ये शादी करे दी पंहिंजे भाग खे पाण थी लतूं हणी छा रखिया सुने जाबर वटि जोने जो पे लूर लूर कंदी थी वती अथी को पहा को कोन बुझो थी त हाथी जेरो त 1 लख के बरे त 2 लख। हाणे मुंहिंजी ॻाल्हि दिमाग़ में मुंहिंजी ॻाल्हि विहार जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि आयो पोढ़ो मरी थो पए त अधु मिल्कियत तुंहिंजे नाले ते त हूंदी अदी हाणे भाॻ तुंहिंजे दर ते हली आयो आहे। महिरबानी करे उनखे न मोटाए मुंहिंजी ॻाल्हि मञो। हाणे जेकर न तो इनकार कयो त पोइ ॿुध या त मां ज़हर खाई मरंदुसि या तोखे ज़हर ॾेई मारे छॾींदुसि पर तोखे हिन जाबिर ख़ान सां शादी हरगिज़ करणु कोन ॾींदुसि। हा मां तोखे हिकिड़ो चानश ॾियां थो चानश इहो अथई जेकॾहिं मरी वियो न मां त चवां थो मरे त सुठो आहे पोइ तोखे इजाज़त आहे परमिशन आहे तोखे त तूं वरी ॿी शादी करे छॾजांइ बसि न। छोकिरी तो मुंहिंजे सवाल जो जवाबु कोन ॾिनो। अदा मां मञा थी मां त जाबिर मुंहिंजे रिश्ते जी घुर कई हुई पर उन पासे ॾींहुं मुंहिंजो को बि इरादो कोन हुयो। अदा हिकु ॻाल्हि त जाबिर शादीशुदा आहे ऐं ॿी ॻाल्हि त उनजी माई सभाई उनजी त सॼे ॻोठ खे ख़बर आहे त केॾी ख़तरनाक माई आहे। उहा मूंखे उन घर में हिकु पल बि सुकून सां रहणु कोन ॾींदी। हा मञा थो मां त तूं जाबर जो कोई रिश्तो ठुकरायो हूंदो पर तूं हिन रिश्ते मां मुतमइन आहीं। अदा मूंखां मुंहिंजी मर्ज़ी पुछी वई आहे ऐं मां पाण पंहिंजो राज़ पोइ ॾेखारियो आहे तॾहिं त तव्हां मूंसां हिते मिलण जे लाइ आया आहियो। छोकिरी ॻाल्हि इहा आहे त साईं जी उमिरि तोखां तमामु घणी वॾी आहे। छा तूं हुन सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदी आहे? ॾिसो दसावल ॻाल्हि असल में इहा आहे जो शादीअ जी उमिरि मुंहिंजी बि चढ़ी वई आहे। हिन उमिरि में मूंखे को नंढो या निटो या 18 सालनि जो को घोट त कोन मिलंदो न। हिकु त अदा जी सुञाई ऐं बेरोज़गारीअ जे करे रिश्ता त चङा अचनि ई कोन था। अदा मुंहिंजो को रिश्तो ईंदो बि त कंहिं शादीशुदा जो ईंदो न या वरी के पके पोढ़े जो ईंदो
जेकॾहिं मूंखे उन्हनि मां ई कंहिं हिक सां शादी करणी आहे त पोइ रेस ॿियूं घर जे रिश्ते खां वधीक त मुंहिंजे लाइ ॿियो को रिश्तो आहे ई कोन। खट में कटा था मुंहिंजी न गुरबत मां त जान छुटी पवंदी। बाक़ी सुख त उते ई मिलंदा। ऐं अलाह कंदो अदा मां बि पंहिंजी बाक़ी सॼी ज़िंदगी रेस डूंगर खान जी ख़िदमत कंदे गुज़ारे छॾींदसि। इन जे करे अदा मां इन रिश्ते जे लाइ राज़ी आहियां ऐं तोखे बि हथ ॿधी चवंदसि त रिश्ते खे फिटाइण जी कोशिशि न कजांइ भाउ। छोकिरी सां मिलण खां पोइ त तव्हांजी दिलि मुतमइन थी वई हूंदी, तॾहिं त तव्हां बाबा साईं जी शादी कराई ऐं उन शादी जी ॼाण असांखे बि न ॾिनव। हा चाकर खान, उन खां पोइ मुंहिंजी दिलि बराबरि मुतमइन थी ऐं रिश्तो पको थी वियो ऐं असां वञी डूंगर खान जे नाव जी छोकिरी खे मथे मथां पोती रखी आयासीं। सॼो प्रोग्राम तयारु हो। जंहिं शाम जो इन छोकिरी खे असां वनवा में विहारण जी तयारी पे कई, उन शाम ई उन ॾींहुं ॿिनि पहरनि जे वक़्तु जेको कुझु मूं ॿुधो जाकर खान त मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई ऐं मां अहिड़े धुॿण में वञी किरियुसि जिथां निकिरणु मुंहिंजे लाइ नामुमकिन हो। सावल तो अहिड़ो कुझु छा ॾिठो जो तुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई? जंहिं ॻाल्हि खे मां साईं जे साम्हूं खोले न सघुसि, सोचां थो त उहा ई ॻाल्हि तव्हां ॿिन्ही जे साम्हूं मां कीअं खोलियां। सावन हिन वक़्त ताईं तो सिर्फ़ु मूंखे धुंधला चेहरा ॾेखारिया। तो छा थो सम्झी त मां तुंहिंजी ॻाल्हियुनि में लॻी पाछनि जे पोयां डोड़णु शुरू कंदुसि? ना सावल न, तोखे हर उहा हक़ीक़त मुंहिंजे साम्हूं रखणी पवंदी जंहिंखां तूं चङी तरह वाक़िफ़ आहीं। चाकर खान, जॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते कुझु यकीन ई न आहे त पोइ मां तव्हांखे छा ॿुधायां? तव्हांखे त मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन ई न आहे। मां चाहियां थो त पहिरियों अव्हां पंहिंजी दिलि खे साफ़ कयो ऐं मूं तरफ़ां मुतमइन कयो, पोइ तव्हां सच खे परखण जी सघ रखी सघो था। तुंहिंजो ज़िद असां सभिनी जो सिर खणंदो। मां तोखे केतिरा भेरा सम्झायो आहे त पंहिंजो ज़िद छॾे वञी जाबिर सां मिल। जी चिड़न लॻई या तूं चिड़ी गई, तूं भले 100 दफ़ा जाबिर जे मथां भरोसो कर, मां भरोसो हर किस कोन कंदोसांसि। जेकर इहा ॻाल्हि खुली त जाबिर खे कुझु बि कोन थींदो। मरदासीं त सिर्फ़ु असां। चाकर खान, पहिरीं गोली सिर्फ़ु मूंखे हणंदो, उन खां पोइ तोखे ऐं तुंहिंजे पुटनि खे हिक कतार में बीहारे पूरो कंदो। तूं इहा ॻाल्हि सम्झे छो नथो? धी ठीकु आहे, हाणे तुंहिंजे सिर जे करे ज़हर जो ढुक पी इन जाबिर सां वञी थो मिलां ऐं हुन सां वञी थो हथ मिलायां, पर मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे त इहो जाबिर ख़ान असांजे लाइ छा थो करे सघे? हिन वक़्तु चाकर खान सावल वटि आहे। जेकर हिन जी ॻाल्हियुनि में अची थो वञे न त सावल असांजा पुराणा समूरा राज़ हुन जे साम्हूं खोले छॾींदो। ऐं जेका मुंहिंजी रहियल इज़त आहे उहा चाकर जे साम्हूं ख़तमु थी वेंदी। तूं पाण ॿुधाए था, छा चाकर खान तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हियुनि ते यकीन कंदो?
ठीक आहे ठीक आहे पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदी हाणे तुंहिंजे सिर जे करे मां खणी थो ज़हर जो ढुक पिया पर हिकिड़ी ॻाल्हि मारे वेठो इन सुञाई अरे सुञाईअ ते कहिड़ी माण्हू सीट कंदो अरे हुजनि के 2-3 लखनि जूं दमड़ियूं खीसे में त को अरवाह मोरे सिधी ॻाल्हि इहा आहे न त असुल तुंहिंजे पेट में वलूटो ई इहो हो। अरे तू जकास वार्त पटी ख़बर छा आहे इन्हे डूंगर खां पंहिंजनि हथनि सां मिल्कियत जूं अलमारियूं गुदे गुदे भरियूं आहिनि अरे इन्हनि अलमारनि खे मां केॾो बि वॾो खाट हणा न त डूंगर खान जे अलमारनि जी मां हिकिड़ी कुंड बि ख़ाली नथो करे सघां त पोइ हाणे ॿुधाए त तोखे 2-3 लखनि ॾियण में कहिड़ो पीड़ तप थो चढ़े ठीकु आहे मां तोखे तुंहिंजा चयल पैसा ॾियां थी इन खां पोइ तूं वञी सिधो जाबिर सां हथ मिलाइजांइ जेकॾहिं हिन दफ़े को बि गंद कयई न त हिन दफ़े वारा पैसा त छा जेकी पहिरियां बि लखे रुपया खाई वेठो आहे न सभु तुंहिंजे पेट मां कढी ॿाहिरि रखंदसि यादि रखजांइ अदा तो पंहिंजे हिसाब सां जेके हक़ीक़तूं लिकाइण चाहे थो न उहे ॿुधाए छॾ चकर खान जेकॾहिं मूं तोखे हक़ीक़तूं ॿुधायूं त उहे तोखां हज़म न थींदियूं हक़ीक़तूं ॿुधण खां पोइ कोशिशि इहा आहे तूं मूंखे ई चट कराए छॾी असां सच ॿुधण ते कॾहिं बि होश न आहे विञायो तूं ॻाल्हि कर सांवल तव्हांखे मुंहिंजी कंहिं ॻाल्हि ते यकीन न आहे पोइ तव्हां ई ॿुधायो त मां तव्हांजे अॻियां हक़ीक़तूं कीअं बयानु कयां तो पंहिंजे हिसाब सां हर ख़बर खां मूंखे बाख़बर कर पोइ सच या कूड़ उनखे परखण मुंहिंजो कमु आहे चकर खान जे शाम जो असां छोकिरी खे वनवा में विहारण वारा हुआसीं उन ॾींहुं मंझंदि जो मां बनीअ तां चकर ॾेई जॾहिं घर वापसि पियो वियसि अरे मुझी ॻाल्हि ॿुध ॻाल्हि ॿुध छो मूं मां कावड़ थी खाई हा ॿुधो आहे तूं शादी पई करी जाबिर ॾिस शादी त तुंहिंजी बि थियल आहे उहो बि मां तोखे चाहियो आहे न जे तो मूंखे चाहियो आहे न पोइ तूं शादी मूं सां ई कर अल्लाह ॾिस जाबिर तूं मूं वांगुरु सुञो आहे ठीकु आहे हिकु ज़ाल त पंहिंजी पाले कोन थो सघे जेकॾहिं मां बि तोसां शादी कई त पोइ असां ॿिन्हिनि खे कीअं ख़ुशि रखंदे इन जो मक़सदु तूं डूंगर खान सां शादी कान पई करी पर हुन जे धन ऐं दौलत सां बि करी लालचण हर माण्हूअ खे न ज़िंदगीअ जूं आसाइशूं ऐं हर ख़ुशी घुरिजे छा मूंखे उहे ख़ुशियूं हासिलु करण जो हक़ु न आहे तूं शादी कंदीअ न त मूंखे विसारे छॾींदे ऐं रूंदो उहो त मूंखे कतई कोन जे हा तुंहिंजो सम पर जे तूं मूंसां राज़ी आहीं त शादी कर रुंडो असांजी ख़ुशियुनि में कॾहिं बि राज़ी कोन थींदो न वरी शादी करण जी इजाज़त ॾियो तो मूंसां प्यारु कयो आहे न त तूं मूंसां शादी कर ऐं ॾिस रातियुनि जूं रातियूं मां तुंहिंजे पोयां लॻो आहियां बुछड़ो बि थियो आहे भॻो आहे ड्रुको आहे पोइ बि तूं मूंखे छॾे वेंदी जाबिर औरत हिकु खुलियल बर्तन वांगुरु हूंदी आहे ऐं उनखे ढक जी ज़रूरत हूंदी आहे न शादी न आहे चरिया सम्झ ॻाल्हि खे मां पंहिंजे नाव खे
डूंगर खान जे नाम सां ढक ॾियां थी चंटाने भागा मां मुंहिंजी पूरी बनी चले हल हिमल त अञा सुञी आहे अहिड़ियूं अखियूं थी ॾेखारे जेॾी महिल डूंगर खान सां शादी कंदी पोइ त असांखे लेकींदी कान हाणे मुंहिंजा मोला ये तो सिधो सौ डूंगर खान सां धोखो पियो थो थी कुझु बि थिए खुद जुग थी पवे न औरत खे तो वॾे साईं सां शादी करण मां कॾहिं न तूं वॾी मकार औरत आहे हा साला मुड़सी कया तूं त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िकनि जा रूह कॾहिं बि मिठा कोन थींदा सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।